वेलकम टू द शो अगेन जी व्यूअर्स। हाणे वक्त है प्रोग्राम जे लास्ट एंड थर्ड सेगमेंट जो नालो है बायोग्राफी, जैमें असां अवांखे कंहिं मशहूर सेलिब्रिटीअ जी बायोग्राफी ॾेखारींदा आहियूं। अॼु असां अवांखे जे एक्टर जी बायोग्राफी ॾेखारींदासीं। उहा हिकु माज़ीअ जो तमामु वॾो नालो आहे, जंहिंजो नालो आहे जेकी श्रॉफ। पोइ अचो त हुनजो फिल्मी सफ़र ॾिसूं। नाज़रीन, हाउसफुल बायोग्राफी में अॼु असां जंहिं सेलिब्रिटी जी बायोग्राफी ॾेखारींदासीं उहो आहे बॉलीवुड जो लेजेंडरी अदाकार जेकी श्रॉफ। जेकी श्रॉफ जो असल नालो जे किशन काकू भाई श्रॉफ आहे। जेकी श्रॉफ 1 फरवरी 1958 में इंडिया में पैदा थियो। जेकी श्रॉफ खे नंढपण खां ई अदाकार थियण जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं हिन जी ख़्वाहिश हुई त हीउ हिकु विलियन थिए ऐं इहा ख़्वाहिश पूरी कंदे हिन फिल्म हीरा पन्ना में हिकु नंढो किरदारु अदा कयो। पर न फिल्म कामयाबु थी न ई जेकी श्रॉफ जो किरदारु क्लिक थियो। फिल्म हीरा पन्ना 1974 में रिलीज़ थी। 8 सालनि जी महिनत ऐं जदोजहद खां पोइ जेकी श्रॉफ देव आनंद जी फिल्म सवामी दादा में कमु कयो। हिन फिल्म को ख़ासि बिज़नेस त न कयो, पर जेकी श्रॉफ जी अदाकारीअ खे थोरी मञता मिली। साल 1983 में मशहूर डायरेक्टर सुभाष गई हिन खे पंहिंजी फिल्म हीरो में लीड कैरेक्टर ॾिनो, जेको हिन इंतिहाई ख़ूबसूरतीअ सां निभायो। जेकी श्रॉफ जी 8 सालनि जी महिनत ऐं फिल्म हीरो जी कामयाबीअ सां जेकी श्रॉफ हिंदी सिनेमा जो हिकु कामयाबु सितारो बणिजी वियो। लंबी दीवारें चुनवा दो, लंबी दीवारें चुनवा दो, लाख बिठा दो लंबी दीवारें रस्ते में बिछा दो ऊंचे पर्वत सागर गहरे, तूफान कब रुकते हैं, बादल जब झुकते हैं, तूफान कब रुकते हैं, बादल जब झुकते हैं, सारे झुकते हैं, सारे झुकते हैं। फिल्म हीरो जी कामयाबी खां पोइ जेकी श्रॉफ ॼण त फिल्म जी कामयाबी बणिजी वियो ऐं हिन 1983 खां 1990 ताईं तक़रीबन 40 फिल्मुनि में कामयाबु अदाकारी कई। हिन ॾहाके में हिन जी कामयाबु हिट फिल्मुनि में 1985 में मेरा जवाब, साॻे साल तेरी मेहरबानियां, 1986 में कर्मा, पाले खान, 1988 में आख़िरी अदालत, 1989 में राम लखन, त्रिदेव, 1989 में परिंदा, 1990 में बाप नंबरी बेटा 10 नंबरी आहिनि। फिल्म परिंदा में जेकी श्रॉफ खे फिल्म फेयर बेस्ट एक्टर जो अवार्ड मिलियो। अरे अपने पास था ही क्या रे, भूख बेकारी झोपड़ा ढाबा। बस मैंने सोच लिया, अपन गिरजा सिंह के लिए काम करें। क्या हो गया रे तुम लोगों को? वो तवाई की हड्डी फेंकेगा और तुम लोग दो मिलाओगे? काहे के वास्ते? हराम के पैसे के वास्ते? कोई नहीं पूछेगा, कोई नहीं पूछेगा। हिन ॾहाके में जेकी श्रॉफ ऐं अनिल कपूर जी जोड़ीअ खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो हुयो। हिननि ॿिन्ही जी जोड़ीअ खे सुपरहिट फिल्म जी निशानी तौरु सुञातो वेंदो हुयो। एक बात पूछूं भाईजू? तो हरामी एक जैसा कैसा सोच लेते? मैं भी आइडिया लगा रहा था भागने की। साल 1991 खां साल 2000 ताईं जेकी श्रॉफ तक़रीबन 70 फिल्मुनि में कमु कयो, जंहिंमें क़ाबिल ज़िक्र फिल्मूं आहिनि 1991 में सौदागर, 1992 में सपने साजन के, 1993 में दिल ही तो है, आईना, खलनायक, गर्दिश, 1994 में मिलन, 1942 अ लव स्टोरी, 1995 में रंगीला, 1996 में बंदिश, अग्नि साक्षी, आर्या पार, बार्डर, 1998 में कभी न कभी, कारतूस, 1999 में कोहराम, साल 2000 में गैंग, जंग ऐं कभी प्यार न हो जाए आहिनि। नहीं चाहिए मुझे। नहीं चाहिए तो मैं खा लेता हूँ। वाह, बहुत अच्छे। सरकार दूध? दूध? मुझे तो पानी का एक कतरा भी हराम है। Don't want। ठीक है, want। वाह शक्ति बेटे, वाह, ये क्या हो गया तुझे? तुझे मालूम है कि तेरा भाई सुबह से भूखा प्यासा पड़ा हुआ है और तू है क्या चटखारे लेके खाए पिए जा रहा है? क्या करूं, आशिक ऊपर जाने की तैयारी में। जेकी श्रॉफ खे फिल्म रंगीला ऐं फिल्म 1942 अ लव स्टोरी लाइ फिल्म फेयर बेस्ट एक्टर जो अवार्ड मिलियो। 90 वारो ॾहाको जेकी श्रॉफ लाइ लकी रहियो। हिन ॾहाके में हिन जी अक्सर फिल्मुनि सुठो बिज़नेस कयो।
साल 2001 खां साल 2011 ताईं जैकी श्रॉफ तक़रीबन 60 फिल्मुनि में कामयाब अदाकारी कई, जंहिंमें क़ाबिल ज़िक्र फिल्मूं आहिनि साल 2001 में गिरहन, बस इतना सा ख्वाब है, यादें, देवदास, समय, साल 2004 में हलचल, साल 2006 में भागम भाग, थोड़ी लाइफ थोड़ा मैजिक, साल 2009 में किसान, साल 2010 में वीर, मूसा ऐं मालिक एक है आहिनि। साल 2002 जी फिल्म देवदास में जैकी श्रॉफ चुनीलाल जो किरदारु अदा करे ॼण त उन किरदार खे अमर करे छॾियो ऐं ॾिसंदड़नि हिन जी अदाकारी खे तमामु घणो साराहियो। जैकी श्रॉफ जूं तक़रीबन 20 फिल्मूं तैयारी जे मरहले में आहिनि, जेके तमामु जल्द रिलीज़ थींदियूं। जैकी श्रॉफ खे औलाद में 2 पुट आहिनि। जैकी श्रॉफ खे पंहिंजी प्रोडक्शन कंपनी पिणु आहे ऐं हिन 2 फिल्मूं प्रोड्यूस पिणु कयूं आहिनि। असां जूं नेक दुआऊं जैकी श्रॉफ सां गॾु आहिनि। विश यू बेस्ट ऑफ लक जैकी श्रॉफ। प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो जीरो है हो। अपनी तकदीर तो जीरो है हो। जी नाज़रीन, तव्हां जेके श्रॉफ जो फिल्मी सफ़र ॾिठो एंड आई होप तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। अञा बि तमामु घणियूं फिल्मूं आहिनि जेके पोस्ट प्रोडक्शन में आहिनि। असां जूं दुआऊं जेके श्रॉफ सां हमेशह गॾु आहिनि। विश यू गुड लक जेके श्रॉफ। जी वर्स, इन सां गॾु मुंहिंजे प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु थी चुको आहे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीक हिकु नए एपिसोड सां गॾु। तेसिताईं पंहिंजी होस्ट मुस्कान खे ॾियो इजाज़त। खुदा हाफ़िज़।